मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी रहमतुल्लाह अलैह पूरो किताब लिखियो आ त तमाक जो इस्तेमाल हराम आ। चो तमाक जो इस्तेमाल सिगरेट में छा पवंदो आ जी? भुंगरी में, सुल्फी में, बीड़ी में, हुक्के में, चिल्म में और मैनपुड़ी। पूरो मुकम्मल किताब लिखियो दस तमाक हराम आ। हाँ ऐं मदीने वाले साईं फरमाते हराम शयूं मां तां ते हराम करण आयो आहे, ख़राब ख़बीस शयूं उहे तां ते हराम आहे। पुट इस्लाम में जेको हलाल ऐं हराम जो तसव्वुर आहे उन में बुनियादी शइ इहा आहे जेके शयूं इंसाननि जे जिंदगी जे लाइ, इज्जत जे लाइ, माल जे लाइ, जान जे लाइ फ़ाइदे वारियूं आहिनि उहे हड़ई हलाल। जेके शयूं माण्हुनि जे इज्जत जे लाइ नुक़सान, माल जो नुक़सान, जान जो नुक़सान, ईमान जो नुक़सान, माल जो नुक़सान, पैसे जो नुक़सान, इन्हनि शयुनि खे मदीने वारे हराम कयो आहे। जेके शयूं हराम आहिनि उन्हनि में फ़ाइदो न आहे, जेके शयूं हलाल आहिनि उन्हनि में असांजे लाइ फ़ाइदा ई फ़ाइदा, नफ़ा ई नफ़ा। सुभान अल्लाह। खाधे जूं हज़ार शयूं आहिनि हलाल आहिनि। तव्हां अंगूर खाओ, इंजीर खाओ, ज़ैतून खाओ, नारगियूं खाओ, ॾाढ़ूं खाओ, नाशपतियूं खाओ, नारगियूं खाओ। वक़्तु पाणी कोन थो करे जी? हड़ई तव्हांजे लाइ हलाल आहिनि पर भंग न पियो, ॾोॾी न पियो, चर्स न इस्तेमाल कयो, हीरोइन न इस्तेमाल कयो, ये हराम आहिनि। इन्हनि मां जान जो नुक़सान, माल जो नुक़सान, पैसे जो नुक़सान, इज्जत जो नुक़सान, जन शयुनि में नुक़सान आहे। मदीने वारे इन्हनि खे हराम करार ॾिनो। जन शयुनि में फ़ाइदो आहे, मुस्तफ़ा उन्हनि खे उम्मत जे लाइ हलाल। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो हराम छो हराम आहे? उन में अकुल जो नुक़सान आहे, उन में जान जो नुक़सान आहे, माल जो नुक़सान आहे, इज्जत जो नुक़सान आहे, सिहत जो नुक़सान आहे। उन जे करे उहा शइ हराम आहे। पर जेका शइ हलाल आहे उन में जान जो फ़ाइदो आहे, ईमान जो फ़ाइदो आहे, सिहत जो फ़ाइदो आहे, तव्हांजे बच्चन जो फ़ाइदो आहे। अंग्रेज हिकिड़ो डॉक्टर आहे उन लिखियो आहे त जिथे को सिगरेट थो पिए उन जे 3 मीटर चौधारी, 3 मीटर हेॾे 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 जिथे सिगरेट पीजे थो 3 मीटरनि ताईं धूहो वञे थो। उन धूहे जी जेका बू वञे थी इन 3 मीटरनि जे अंदर में अगरि को नंढो स्थञ पिया को ॿार सुतल हुजे, इन धूहे जो असर जेॾीमहिल ॿारड़ो साह खणंदो इहो धूहो उन ॿारड़े जे फिफुड़नि में दाख़िल थींदो, उन खे फिफुड़नि जी साह जी बीमारी थींदी। इहो नंढपिण में ई ॿारड़ो बीमार थी पवंदो। जीअं जीअं वॾो थींदो तीअं तीअं इन जी बीमारी वधंदी वेंदी। सिगरेट पी तूं ऐं लोड़े तुंहिंजो मासूम बच्चो, उन बच्चे तुंहिंजो ॾोह कहिड़ो कयो? मां बाद वारा मूंखे जवाब ॾे। इन थञ पिया त बच्चे तुंहिंजो ॾोह कहिड़ो कयो आहे जो तूं सिगरेट जा कश हणी पंहिंजे बच्चे खे बीमार करी, उन खे कैंसर जो मरीज़ बणाई, उन खे लादवा बीमारियुनि में इस्तेमाल करी। मिठाइयो अकुल न आहे या दानाई न आहे, इन में बच्चे जो नुक़सान, माल जो नुक़सान। हिकिड़ो पैकेट घणे थो मिले?